पनवाकिल में ऑल पाकिस्तान वापडा एम्प्लॉइज़ पैगाम यूनियन जे सॾ ते मज़दूरनि जे हक़नि संदन जाइज़ मुतालबनि ऐं तंज़ीम साज़ी जे हवाले सां प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। तफ़सील अयाज़ शेख जी न रिपोर्ट में। पनवाकिल में आल पाकिस्तान वापडा एम्प्लॉइज़ पैगाम यूनियन जे सॾ ते मज़दूरनि जे हक़नि संदन जाइज़ मुतालबनि ऐं तंज़ीम साज़ी जे हवाले सां प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। प्रोग्राम में वापडा एम्प्लॉइज़ पैगाम यूनियन जे सूबाई चेयरमैन मोहम्मद उस्मान जूणेजो समेत मरकज़ी उहिदेदारनि घोटकी सखर शिकारपुर खैरपुर ऐं ॿियनि ज़िलनि खां सेबको वर्करनि शिरकत कई। उन वक़्तु प्रोग्राम जे मेज़बाननि जान मोहम्मद कलवड़ यासीन खोसो पारां आयल महिमाननि जो शानदार इस्तक़बाल करे सिंध जी सक़ाफ़त सिंधी टोपी ऐं एतिरकनि जा तोहफ़ा पेश कया विया। तक़रीब में आयल महिमाननि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त जेके उभरंदड़ मामलात आहिनि मज़दूरनि जा उन हवाले सां असां हिकिड़ी जदोजहद जो आगाज़ कयो आहे नाजाइज़नि जे ख़िलाफ़। उन हवाले सां असीं हिते आया आहियूं, इन दोस्तनि खे मैसेज बि ॾिनो आहे, असीं हिन में बेदारी करण जे लाइ बि आया आहियूं त असीं पंहिंजे हक़नि जे लाइ जदोजहद कयूं ऐं पंहिंजा हक़ विड़ी वठिजनि। काफ़ी लोगों ने शमूलियत की है सेबको के अंदर और हेस्को में भी जो है पैगाम यूनियन पे एतमाद करके लोग शमूलियत कर रहे हैं। अभी एक केस चल रहा था कि हाइड्रो की जो है ना वो रजिस्ट्रेशन ही नहीं है क्योंकि सीबीए दोनों में से कोई भी यूनियन नहीं है। तो हम आपके मीडिया के तसल्सल से ये बात भी इंतजामिया को बताना चाहते हैं कि जब सीबीए कोई भी यूनियन नहीं है तो गैर कानूनी उनसे मीटिंग भी की जा रही है, एजेंडा मीटिंग जो कि गैर कानूनी अमल है। इंशाल्लाह ताला इसके लिए पैगाम यूनियन जो है कोर्ट में भी जाएगी, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट भी करेगी। असांजी जदोजहद हमेशह मज़दूरनि जे हक़ में आहे, हमेशह मज़दूरनि जो साथ ॾिनो आहे। असांजी पैगाम यूनियन हमेशह मज़दूरनि जो दुख में सुख में साथ ॾिनो आहे, उन्हनि जा मराहत जेके आहिनि हासिल कया आहिनि। हाणे दोस्तनि खे गुज़ारिश आहे पंहिंजी सिफ़ा मज़बूत कयो, कड़ी कड़ी में मिलाए हिकिड़ो ज़ंजीर ठाहींदासीं। जॾहिं ज़ंजीर असांजो ठहंदो कोई बि तोड़े न सघंदो। महिरबानी पैगाम यूनियन जी कुर्बानियूं ऐं कोशिशूं तमामु ज़बरदस्त आहिनि। असां उन में मुतासिर थी करे कुझु दोस्त नवा भी शमूलियत कई अथऊं। हम इनको यकीन दिलाते हैं तमाम लेबर के, बल्कि यह नहीं जो शमूलियत की है, हम उन लेबर से भी वादा करते हैं जो हाइड्रो के साये में हैं। तो हमारी जद्दोजहद तमाम लेबर के लिए, तो मैं उनसे भी दरख्वास्त करता हूँ जो अभी हाइड्रो में है, तो खुदारा इन लोगों को पहचाने ताकि आप अपना जो मसला है, आपका परेशानी है, वो आपकी परेशानी खत्म हो चुके। माण्हुनि पारां वापडा मज़दूर मुलाज़मनि जे हक़नि ऐं ॿियनि मुतालबनि लाइ भरपूर नमूने जदोजहद करण जो ऐलान कयो। तक़रीब जे इख़्तिताम में 15 खां वधीक पनवाकिल जे सेबको मुलाज़मनि पारां हाइड्रो यूनियन खे अलविदा करे पैगाम यूनियन में शमूलियत इख़्तियार कई। कैमरामैन कुर्बान मलिक सां गॾु अयाज़ शेख, आवाज़ टीवी न्यूज़, पनवाकिल।